بسم اللہ الرحمن الرحیم فصل الحکم یتعلق بسببہ ویثبت بعلتہ ویوجد عند شرطہ فالسبب ما یکون طریقا الی الشیء بواسطۃ کالطریق فإنہ سبب للوصول الی المقصد بواسطۃ المشی والحبل سبب للوصول إلى الماء بالأدلاء فعلى هذا كل ما كان طريقا إلى الحكم بواسطة يسمى سببا له شرعا ويسمى الواسطة علة مثاله فتح باب الأسطبل والقفص وحل قيد العبد فإنه سبب للتلف بواسطۃ توجد من الدابۃ والطیر والعبد۔ اصول اربع ادلہ اربع جو بحث ختم تھیو، کتاب اللہ، سنت رسول، اجماع ऐं قیاس جو بحث مکمل تھی ویو۔ اॼोके सबक़ खां मुसन्निफ़ उन्हनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र करे रहियो आहे जेकी अहकाम शरअ सां मुतालिक़ आहिनि, जिन सां शरीयत जा अहकाम तालुक़ रखनि था, जेके अहकाम शरअ सां जेकी मुतालिक़ ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जो ज़िक्र कंदो। त अहकाम शरअ सां जेके शयूं तालुक़ रखनि थियूं उहो आहिनि सबब, इल्लत, हुकुम, शर्त। उन्हनि मां हर हिकु जो तफ़सील सां ज़िक्र कंदो त सबब छा हूंदो आहे, उहो कीअं सुञाणिबो, उनखे इल्लत कीअं हूंदी आहे, उनखे कीअं सुञाणिबो, सबब इल्लत अचे त पोइ छा थींदो, हुकुम कीअं लॻाइबो, शर्त जे बारे में तफ़सीली ज़िक्र कंदो। हर हिकु जो ज़िक्र मुसन्निफ़ अलैहि रहमत कंदो। त अहकाम शरअ सां जेके शयूं तालुक़ रखनि थियूं उहे आहिनि सबब, इल्लत ऐं हुकुम, शर्त। पहिरियां तारीफ़ ॿुधो सबब जी। सबब चइबो आहे त वास्ते खां वठी हुकुम ताईं पहुचण जो को तरीक़ो। वास्ते खां वठी हुकुम ताईं पहुचण जो को तरीक़ो उनखे चइबो आहे सबब। ऐं सबब ऐं हुकुम जे दरमियान पहुचण जो जेको वास्तो हुजे उनखे चइबो आहे इल्लत। ऐं जंहिंसां हुकुम साबित थिए माना ऐं जेको न सबब सां मुतालिक़ हुजे न हुकुम सां मुतालिक़ हुजे त उहो हिकु अलॻि तरीक़ो थींदो। ॾिसो था हिन में अल हुकुम यतअल्लक़ु बिसबबिही, हुकुम तालुक़ रखे थो सबब सां, व यसबुतु बिइल्लतिही ऐं साबित थिए थो इल्लत सां, व यूजद इंद शर्तिही ऐं लधो वञे थो शर्त जे वक़्तु। फसबब खां सबब जी तारीफ़ करे रहियो आहे। ऐं अगरि तव्हां हाशिया नंबर 1 में ॾिसो त उते बि तफ़सील सां इन ॻाल्हियुनि जो ज़िक्र कयो अथई। हाशिया नंबर 1 पहिरियों ॾिसो इला आख़िरी लमा तम बहस मिन दलाइल शरअ, जॾहिं शरई दलाइलनि जो बहस पूरो थियो। दलाइल शरअ कहिड़ा आहिनि? किताबुल्लाह, सुन्नत रसूल, इजमा ऐं क़ियास। ठीकु। अल हुक्म जे मथां हाशियो लॻल आहे न 1 नंबर, इनखे ॾिसो। फ़इलम अन मा सबत बिहाज़िहि दलाइल मिनल अहकाम, पोइ इहा ॻाल्हि तूं ॼाण त जेको साबित थियो इन्हनि दलीलनि सां अहकामनि मां, यतअल्लक़ु बिअस्बाबिहा, त उहे शयूं तालुक़ रखनि थियूं असबाबनि सां, व शुरूतिहा ऐं व इल्लतिहा ऐं इल्लत सां। फला बुद्द मिन बयानिहा, त पोइ हाणे ज़रूरी आहे इन्हनि शयुनि जो बयानु करणु। उनजे करे मुसन्निफ़ अदिल्ला अरबा खां बाद में इन्हनि शयुनि जो बयानु करे रहियो आहे। वहाज़ल फ़स्ल लि बयान ज़ालिका, ऐं हीअ फ़स्ल इन्हनि शयुनि जे बयान जे वास्ते आहे। फ़इनल हुक्म यतअल्लक़ु बिसबबिही, पोइ बेशक हुकुम जेको तालुक़ रखंदो आहे उन जे सबब सां। लिअन्नहु युफ़्दी इलैहि, छो त उहो सबब पहुचाईंदड़ आहे इलैहि उन हुकुम जे तरफ़। यतवस्सल बिही इलल हुकुम, ऐं वसीलो थींदो आहे, पहुचाईंदो आहे इन सां हुकुम जे तरफ़। व यसबुतुल हुकुम बिइल्लतिही,
पर हुकुम जेको साबित थींदो आहे उहो सबब सां न, पर छा सां साबित थींदो आहे? बे इल्लत ही, इल्लत सां साबित थींदो आहे। छो त इल्लत इहा मुअस्सिर हूंदी आहे हुकुम में। हा, शहरी ॻाल्हि सम्झ में अची वई? हाणे तवजो हिन खे। सबब जी छा तारीफ़ कईसीं त वास्ते खां हुकुम ताईं पहुचण जो जेको ज़रियो हुजे उनखे सबब चइबो आहे। ऐं सबब ऐं हुकुम जे दरमियान जेको वास्तो हुजे उनखे इल्लत चइबो आहे। ऐं जॾहिं इल्लत ऐं सबब ॿई हुकुम जे लाइ गॾु अचनि त हुकुम जेको साबित थींदो आहे उहो सबब सां साबित न आहे थींदो, हुकुम साबित थींदो आहे इल्लत सां। सम्झ में ॻाल्हि आई? यानी कि हुकुम जे लाइ सबब ऐं इल्लत अचनि त हुकुम साबित छा सां थींदो? इल्लत सां। सबब सां हुकुम साबित न आहे थींदो। छाजे करे इल्लत सां साबित थींदो? उहो उन जे करे जो इल्लत जेका आहे उहा ज़्यादा मुअस्सिर आहे हुकुम जे लाइ। हाशिम इहा ॻाल्हि की न, वयस्बतुल हुकुम बि इल्लतिही लिअन्नहा मुअस्सिरतुन फिल हुक्म। हुकुम इल्लत सां साबित छो थींदो? छो त इल्लत जेका आहे उहा हुकुम जे ज़्यादा क़रीब आहे, ज़्यादा असर अंदाज़ आहे। उन जे करे हुकुम इल्लत सां साबित थींदो आहे, सबब सां साबित न थींदो आहे। हाणे मिसाल सम्झो, मिसाल ॾिए थो त पोइ मिसाल सां इहा ॻाल्हि वाज़ह थी वेंदी। मिसाल ॾिनो अथई त हिकिड़ो रस्तो आहे, तवजो रस्तो आहे। हाणे उहो रस्तो आहे सबब, रस्तो हुकुम ताईं पहुचे थो, रस्तो हिकु मंज़िल ताईं वञे थो त रस्तो आहे सबब, पर मंज़िल ताईं पहुचण जो सबब रस्तो न आहे। सबब छा आहे? मंज़िल ताईं पहुचण जो इल्लत कहिड़ी आहे? त उन रस्ते ते माण्हू हले। जेकॾहिं उन रस्ते ते माण्हू सफ़र कंदो, पंधु कंदो त पोइ मंज़िल ताईं पहुचंदो। ठीकु आहे, त रस्तो थियो सबब, उन रस्ते जे मथां हलणु थियो इल्लत। त मंज़िल ताईं पहुचण जे ज़्यादा क़रीब कहिड़ी शइ आहे? मुअस्सिर कहिड़ी आहे? इल्लत आहे। त माण्हू उन ते सफ़र कंदो त उन मंज़िल ते पहुचंदो। मंज़िल ताईं पहुचणु आहे हुकुम, रस्तो आहे सबब, ऐं सफ़र करणु आहे उन जे रस्ते जे मथां इल्लत। त हुकुम जेको आहे उन में ज़्यादा असर अंदाज़ इल्लत हूंदी आहे, उन जे करे इल्लत सां हुकुम साबित थींदो आहे। ॿियो मिसाल, केरु शख़्स खूह मञा पाणी थो कढे। हाणे खूह मां पाणी कढण जो सबब कहिड़ो आहे? त रसी। रसी माण्हू विझी अंदरि खूह में विझंदो त इहो माना उन शख़्स खां खूह ताईं पहुचण जो ज़रियो आहे। सबब इहा तारीफ़ हुई न त मक़सद खां हुकुम ताईं पहुचण जो ज़रियो हुजे त उनखे चइबो आहे सबब, ऐं जेको वास्तो हुजे उनखे चइबो आहे इल्लत। त रसी जेका आहे उहा पाणीअ खां उन शख़्स ताईं पहुचण जो ज़रियो आहे, वास्तो आहे। ऐं उहो पाणी निकिरे छा सां थो? उन रसी में ॿधबो आहे ढोल, उन सां पाणी कढिबो आहे। त इहो ढोल थियो इल्लत, रसी थी सबब, पाणी कढणु थियो हुकुम। सम्झ में आयो? त हाणे सबब ऐं इल्लत ॻाल्हि सम्झ में अची वई आहे। उन खां पोइ वरी कुझु मिसाल ॾिना अथई जंहिंसां इहा ॻाल्हि वाज़िह थिए थी त इल्लत छा आहे ऐं सबब छा आहे। पोइ वरी इहा ॻाल्हि साबित कंदो त इल्लत ऐं सबब हुकुम जे लाइ अचनि त हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ कई वेंदी, सबब जे तरफ़ न कई वेंदी। मिसाल ॾिनो अथई इस्तबल। इस्तबल सम्झो था? इस्तबल जेको आहे उन जॻह की जिथे घोड़ा ॿधबा आहिनि, जंहिंखे अमी वाड़ बि चई सघो था, घोड़नि जी वाड़, उनखे इस्तबल चइबो आहे। इस्तबल में घोड़ो ॿधो वियो हुयो, केरु शख़्स आयो उन इस्तबल जो दरवाज़ो खोले छॾे, हाणे घोड़ो निकिरी गुम थी वियो। हाणे इन में सबब छा आहे, इल्लत छा आहे ऐं हुकुम छा आहे? इन में घोड़ो गुम छाजे करे थियो? दरवाज़ो खोलणु। त दरवाज़ो खोलणु इहो घोड़े जे गुम थियण जो सबब आहे। पर जेकॾहिं दरवाज़ो खुलियल हुजे हा ऐं घोड़ो हरकत न करे हा त घोड़ो गुम थिए हा। पर घोड़ो गुम उन जे करे थियो त घोड़ो पोइ उतां निकिरी ऐं भॼी वियो। त दरवाज़ो खोलणु थियो सबब ऐं घोड़े जो भॼी वञणु थियो इल्लत ऐं घोड़े जो गुम थियणु थियो हुकुम। अहिड़े तरीक़े सां पिंजरे में बंदि को पखी आहे,
केरु शख़्स आयो उन पिंजरे जो दरवाज़ो खोलियो त पखी उॾामी वियो। हाणे पिंजरे जो दरवाज़ो खोलणु इहो आहे सबबु, पखीअ जो उॾामणु इहा आहे इल्लत, ऐं पखीअ जो गुम थी वञणु इहो आहे हुकुम। अहिड़े तरीक़े सां को ग़ुलाम ज़ंजीर में क़ैद हुयो, केरु शख़्स आयो उन ग़ुलाम जो ज़ंजीर खे खोलियो, त ज़ंजीर खे खोलणु थियो सबबु, ग़ुलाम जो उतां निकिरी वञणु थियो इल्लत, ऐं ग़ुलाम जो गुम थी वञणु थियो हुकुम। त हाणे मुसन्निफ़ छा ॿुधायो त जॾहिं इल्लत ऐं सबबु ॿई गॾु अचनि त हुकुम जी इज़ाफ़त कंहिं तरफ़ कई वेंदी, इल्लत जे तरफ़ कई वेंदी, सबब जे तरफ़ हुकुम जी इज़ाफ़त न कई वेंदी। त अगरि कंहिं शख़्स मसलन इस्तबल जो दरवाज़ो खोलियो, घोड़ो गुम थी वियो, त दरवाज़े खोलण वारे जे मथां ज़िमान न थींदो, छो त हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ कई वेंदी। इल्लत छा आहे? घोड़े जो निकिरी वञणु। अहिड़े तरीक़े सां कंहिं शख़्स पिंजरे जो दरवाज़ो खोलियो, पखी निकिरी वियो, गुम थी वियो, त हाणे पखी जो गुम करण जो ज़िमान उन शख़्स जे मथां न ईंदो, छो त हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ कई वेंदी। इल्लत छा आहे? पखीअ जो उॾरणु। अहिड़े तरीक़े सां कंहिं शख़्स ग़ुलाम जो ज़ंजीर खोलियो, ग़ुलाम भॼी वियो, त ग़ुलाम जो ज़िमान उन शख़्स खां न भरायो वेंदो, क़ीमत उन खां न भराई वेंदी। छो त हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ कई वेंदी, ऐं हुकुम जे वेझो ज़्यादा वेझो इल्लत आहे, सबबु न आहे। त यानी ग़ुलाम हुकुम जी इल्लत छा आहे? ग़ुलाम जो भॼी वञणु, त हुन त सिर्फ़ु ज़ंजीर खोलियो आहे, ज़ंजीर खोलणु सबबु आहे। त ग़ुलाम गुम छो थियो आहे? छो त उहो हरकत करे भॼी वियो आहे, उन में हरकत मिली न ग़ुलाम में, त हरकत इहा थी इल्लत, त उन जे करे उन शख़्स जे मथां ज़िमान लाज़िम न थींदो। उन खां बाद मुसन्निफ़ इन जा वरी 5 मिसाल ॿिया ज़िक्र कया आहिनि, जिन सां इहो साबित थिए थो त जॾहिं हुकुम जे लाइ इज़ाफ़त, जॾहिं हुकुम जे लाइ सबबु ऐं इल्लत गॾु अचनि त हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ कई वेंदी, सबब जे तरफ़ न कई वेंदी। उन जो मिसाल इहो आहे त को तवजह लाइ को नंढड़ो ॿारु, उनखे अगरि कंहिं शख़्स छुरी ॾिनी हथ में, हाणे उन नंढड़े ॿार पंहिंजो गलो कटे छॾियो छुरीअ सां, त हाणे छुरी ॾियण वारे जे मथां को बि क़िसास वग़ैरह न थींदो। छाजे करे? त छुरी ॾियणु इहो आहे सबबु, ठीकु आहे, छुरीअ सां हुन गलो कटियो आहे न, त छुरी ॾियणु छा आहे? सबबु आहे। लेकिन गलो कटणु, कटिजी वञणु, पाण खे क़त्लु करणु, इहो आहे हुकुम। त सबबु ऐं हुकुम जे दरमियान जेको वास्तो हुजे उनखे चइबो आहे इल्लत। त उहो कहिड़ो वास्तो आहे? उहो आहे ॿार जो अज़ ख़ुदि हरकत करे पंहिंजे मथां छुरीअ खे हलाइणु। त उहो क़त्लु छाजे करे थियो आहे? त उन छुरी पंहिंजे मथां हलाई आहे, त छुरीअ खे हलाइणु इहो आहे क़त्ल जी इल्लत। त क़त्ल हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ कई वेंदी, माना उहो क़त्लु थियो आहे छुरी हलाइण जे करे, सबब जे तरफ़ इज़ाफ़त न कई वेंदी। त अगरि कंहिं शख़्स नंढड़े ॿार खे छुरी ॾिनी आहे, उहा छुरी उन नंढड़े ॿार पंहिंजी ॻिचीअ ते हलाई आहे, उहो उन पंहिंजो पाण खे क़त्लु करे छॾियो आहे, त छुरी ॾियण वारे जे मथां क़िसास लाज़िम न थींदो। हा, अगरि उन नंढड़े ॿार खे छुरी ॾिनी, पोइ इत्तफ़ाक़न उहा छुरी किरी पई नंढड़े ॿार खां, या इत्तफ़ाक़न उन सां उनखे कोई अहिड़ो छुरीअ सां धकु लॻो जो उहो क़त्लु थी वियो, त पोइ हाणे उन छुरी ॾियण वारे जे मथां क़िसास लाज़िम थींदो, छो त हाणे उन छुरीअ जे करे उहो शख़्स, उहो नंढड़ो ॿारु क़त्लु थियो आहे, उन पंहिंजो पाण छुरी नाहे हलाई। हिते इल्लत नथी मिली वञे, हिते सिर्फ़ु सबबु मिले थो। फ़र्क़ु सम्झ में आयो? अहिड़े तरीक़े सां अगरि को नंढड़ो ॿारु बीठो हुयो, पोइ कंहिं शख़्स उन नंढड़े ॿार खे घोड़े जे मथां चाढ़े छॾियो, पोइ घोड़ो कुॾणु लॻो हेॾां होॾां, मस्तु घोड़ो हुयो मसइलो, पोइ नंढड़े ॿार खे केराई, नंढड़ो ॿारु फ़ौत थी। त हाणे जंहिं शख़्स उन नंढड़े ॿार खे घोड़े ते चाढ़ियो हुयो, उन खां क़िसास वरितो न वेंदो,
छो त ॿार जे क़त्ल जो सबबु इहो आहे घोड़े ते चाढ़णु, इहो ॿार जे क़त्ल जो सबबु आहे, लेकिन इल्लत क़त्ल जी इहा न आहे। क़त्ल जी इल्लत छा आहे? घोड़े जी हरकत करणु, घोड़ो उॾियो उन जे करे ॿारु किरी पियो। हुकुम छा आहे? नंढे ॿार जो क़त्ल थी वञणु। त हुकुम जे ज़्यादा क़रीब छा आहे? इल्लत। ऐं इल्लत छा आहे? घोड़े जी हरकत करणु, घोड़े जो कुॾणु। त क़त्ल जेको थियो आहे उहो इल्लत जे करे थियो आहे। उन हुकुम जी इज़ाफ़त सबब जे तरफ़ न कई वेंदी। जंहिं शख़्स उन नंढड़े ॿार खे घोड़े ते चाढ़ियो उन खां क़िसास वरितो न वेंदो। टियों मिसाल, अहिड़े तरीक़े सां कंहिं शख़्स कंहिं चोर खे कंहिं शख़्स जे माल, मिसाल हिकिड़ो मुबीन चोर खे ॾिनी ख़बर त हाफ़िज़ जो माल फलाणी जॻह ते पियो आहे। चोर वियो वञी चोरी करे आयो। मसलन मोबाइल हाफ़िज़ जी चोर चोरी कई, मुबीन चोर खे ॿुधायो त हाफ़िज़ जी मोबाइल फलाणी जॻह ते पई आहे। चोर वियो वञी चोरी करे आयो। हाणे मुबीन जे मथां को बि ज़िमान न थींदो। उन जे करे त चोरीअ जो सबबु छा आहे? त मुबीन चोर खे ॿुधायो त फलाणी जॻह ते हाफ़िज़ जो माल पियो आहे। पर चोरी जी इल्लत छा आहे? चोर जी चोरी करणु। चोर वियो उन शइ जे तरफ़, मसरूक़ा माल जे तरफ़, पोइ उनखे वञी खयईं ऐं उनजी चोरी करणु, इहो हुकुम आहे। उन जे तरफ़ वञणु इहो इल्लत आहे। त हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ कई वेंदी, यानी ज़िमान चोर खां वरितो वेंदो, ख़बर ॾियण वारे खां वरितो न वेंदो। अहिड़े तरीक़े सां चौथो मिसाल, कंहिं कातिल खे ख़बर ॾिनी कंहिं शख़्स जी त फलाणी जॻह ते वेठो आहे। पोइ कातिल वियो उन शख़्स खे वञी क़त्ल कयईं। त हाणे क़िसास कातिल खां वरितो वेंदो, ख़बर ॾियण वारे खां वरितो न वेंदो। छो त उनखे क़त्ल करण जो सबबु छा आहे? त हुन ख़बर ॾिनसि, निशानदेही कई फलाणी जॻह ते वेठो अथई। उहो शख़्स वियो उनखे वञी क़त्ल कई। पर क़त्ल जी इल्लत छा आहे? उन कातिल जो क़त्ल करणु। त हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ कई वेंदी, सबब जे तरफ़ कई न वेंदी। अहिड़े तरीक़े सां को धाड़ेल आहिनि, उनखे अगरि कंहिं शख़्स ॿुधायो त काफ़िलो अचे थो हिन जॻह तां गुज़रंदो, धाड़ेल आया उन्हनि काफ़िले खे उन्हनि लुटियो। त हाणे काफ़िले खे लुटण जो सबबु आहे उन शख़्स जी ख़बर ॾियणु काफ़िले जी त काफ़िलो हितां गुज़रंदो। पर उनजी इल्लत कहिड़ी आहे? त धाड़ेल आया ऐं उन्हनि अची काफ़िले खे लुटियो। त हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ कई वेंदी, सबब जे तरफ़ कई न वेंदी। ख़बर ॾियण वारे खां ज़िमान न वरितो वेंदो, धाड़ेलनि खां ज़िमान वरितो वेंदो। तर्जुमो कयो। अल हुकुम यतअल्लक़ु बिसबबिही, हुकुम ताल्लुक़ रखे थो पंहिंजे सबब सां, व यसबुतु बिइल्लतिही, ऐं हुकुम साबित छा सां थींदो आहे? बिइल्लतिही। इहा ॻाल्हि अची वई न, हुकुम साबित छा सां थींदो? इल्लत सां थींदो। व यूजदु इंद शर्तिही, ऐं हुकुम लधो वेंदो शर्त जे वक़्तु। जंहिं शर्त लधो वेंदो त हुकुम बि लॻायो वेंदो। फसबबु, पोइ सबबु छा आहे? सबब जी तारीफ़ करे रहियो आहे। सबब जी तारीफ़, मा यकूनु तरीक़न इला शैइ बिवासितति, जेको हुजे तरीक़ो कंहिं बि शइ जे तरफ़ पहुचण जो, बिवासितति कंहिं वास्ते सां, कंहिं वास्ते सां, कंहिं ज़रिए सां कंहिं शइ जे तरफ़ पहुचण जो जेको तरीक़ो हुजे उनखे सबबु चइबो आहे। फ़इन्नहु सबबुन, बेशक इहो सबबु आहे, लिल वसूल पहुचण जे वास्ते, इलल मक़सद मक़सद सां, बिवासितति कंहिं, एसि ताईं इहा तारीफ़ आहे सबब जी। मा यकून तरीक़न इला शै बिवासितति कत तरीक़ फ़इन्नहु सबबुन लिल वसूल इलल मक़सद बिवासिततिल मशी। इहा तारीफ़ ऐं मिसाल इहो रस्तो सबबु आहे पहुचण जो कंहिं मक़सद जे तरफ़। अगरि माण्हू कंहिं मक़सद ते पहुचे थो त छा सां वेंदो? रस्ते सां वेंदो न। त रस्तो जेको आहे उहो पहुचण जो सबबु आहे, ऐं रस्ते ते हलणु उहो इल्लत आहे।
वल हबल ऐं रस्सी इहो सबबु आहे लिल वसूल पहुचण जे वास्ते इलल माए पाणीअ जे तरफ़ पहुचण जे लाइ रस्सी छा आहे सबबु आहे बिल अदलाए ढोल सां ढोल छा आहिनि उहे इल्लत आहिनि फअला हाज़ा पोइ इन्हीअ ते ई कुल मा कान तरीक़न इलल हुकुम जेको बि हुजे ज़रियो पहुचण जो हुकुम जे तरफ़ बेवासितते कंहिं वास्ते सां इहो समा सबबन लहू त उनजो नालो रखियो वेंदो आहे सबबु शरई तौर ते वई समा वास्ततो ऐं जेको वास्तो हुजे उन वास्ते जो नालो रखियो वेंदो आहे इल्लत खे वास्तो चयो वेंदो आहे ऐं जेको ज़रियो हुजे पहुचण जो उनखे सबबु चयो वेंदो। मिसाल इन जो फतहो बाबिल इस्तबल खोलणो दरवाज़ो इस्तबल जो वल कफ़स ऐं कफ़स उहो पिंजरे खे खोलणु वहिलो क़ैदिल अब्द ऐं खोलणु क़ैद माना ज़ंजीर बाने जेकी फ़इन्नहु सबबुन पोइ बेशक इहे सभु शयूं सबबु आहिनि छाजे लाइ लितलफ़ माना गुम थी वञण जे लाइ त घोड़ो बि गुम थी वियो पखी बि गुम थी वियो बानो बि गुम थी वियो बेवासित ते पर इन जे दरमियान हिकिड़ो वास्तो आहे सबबु ऐं हुकुम जे दरमियान कहिड़ो वास्तो तू जतो मिन दाबत जेको लधो थो वञे दाबत चौपाए जानवर खां माना घोड़े खां वतैर ऐं पखीअ खां वल अब्द ऐं बाने खां मिन दाबत वतैर वल अब्द चौपाए पखीअ खां वतैर पखीअ खां दाबत चौपाए खां वतैर पखीअ खां वल अब्द ऐं बाने खां व सबबु मअल इल्लत ठीकु आहे त ऐं सबबु जॾहिं अचे इल्लत सां गॾु इज़ा इज्तमा जॾहिं ॿई उहे मिली अचनि माना सबबु बि हुजे इल्लत बि हुजे त पोइ ॿुधाए थो त युज़ाफुल हुक्म इज़ाफ़त कई वेंदी हुकुम जी इलल इल्लत जे तरफ़ दून सबब जे तरफ़ इज़ाफ़त हुकुम जी न कई वेंदी इल्ला इज़ा तअज़्ज़रतिल इज़ाफ़तो मगर जॾहिं मुश्किल हुजे इज़ाफ़त करणु इल्लत जे तरफ़ फ़युज़ाफ़ इला सबब पोइ इज़ाफ़त कई वेंदी हुनजी सबब जे तरफ़ माना हुकुम जे लाइ इज़ाफ़त ऐं सबब ॿई शयूं साबित थियनि त हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ कई वेंदी सबब जे तरफ़ कई जेकॾहिं इल्लत जे तरफ़ हुकुम जी इज़ाफ़त करणु मुश्किल हुजे त पोइ सबब जे तरफ़ हुकुम जी इज़ाफ़त उनजा मिसाल पोइ अॻिते ईंदा। वअला हाज़ा ऐं इन उसूल जे मथां काल असहाबना फरमायो असांजे असहाबनि त इज़ा दफ़ा सिकीन इला सबीन जंहिं वक़्तु हवाले कई कंहिं शख़्स छुरी इला सबीन कंहिं ॿार जे तरफ़ फ़क़तल बिही नफ़्सहू पोइ ॿार क़त्ल कयो इन सां नफ़्सहू पंहिंजी जान पंहिंजो पाण खे ला यज़मन त उहो न ज़िमान वारो थींदो केरु जंहिं छुरी ॾिनी उहो वलो सकत मिन यद सबीए ऐं जेकॾहिं किरी पई छा किरी पई छुरी मिन यद सबीए ॿार जे हथ खां फजरहू पोइ ॿार खे उन ज़ख़म ॾिनो यज़मन त उहो ज़िमान वारो थींदो ठीकु आहे फ़र्क़ु सम्झ में अची वियो वलो हमल सबीय ऐं जेकॾहिं कंहिं शख़्स सवार कयो सबीय ॿार खे अलदाबत कंहिं चौपाए जानवर ते घोड़े वग़ैरह ते फसयरहा पोइ सैर कराई उनखे खे फसयरहा पोइ सैर कराई उनखे माना घोड़े उनखे उन जानवर सैर करायो फहालत युमनतन व युसरतन पोइ कुॾियो उहो सॼे पासे ई खॿे पासे माना पोइ जानवर उहो जीअं मस्तु थींदो आहे न जानवर त पोइ कुॾंदो आहे केराईंदो आहे ॿारनि खे फसकत पोइ ॿारु किरी पियो व मात ऐं फौत थी वियो त ला यज़मन उहो शख़्स ज़िमान वारो न थींदो वलो दल इंसाननि अला मालिल गैर ऐं जेकॾहिं ख़बर ॾिनी कंहिं इंसान कंहिं गैर जे माल ते फसरकहू पोइ उनखे उन चोरी कयो ऐं अला नफ़्स ई या उनजे नफ़्स जी ख़बर ॾिनई माना उन शख़्स जी ख़बर ॾिनई पोइ उनखे क़ातिल क़त्ल कयो ऐं अला काफ़िलतनि या काफ़िले जी ख़बर ॾिनई काफ़िले ते ख़बर ॾिनई फ़क़ता अलैहिम तरीक़ पोइ कटियो वियो उन्हनि जो रस्तो माना उन्हनि खां फुर कई वई
ला यजिबु ज़िमान त न वाजिब थींदो ज़िमान अल दाल ख़बर ॾींदड़ जे मथां वहाज़ा बिख़िलाफ़ मूद इज़ा दल सारिक़ु अलल वदीअति। इन इबारत में वरी हिकिड़े एतिराज़ मुक़द्दर जो जवाबु ॾेई रहियो आहे। एतिराज़ इहो थो थिए त अव्हां इहो उसूल बयानु करे आया आहियो त अगरि जेकॾहिं इल्लत ऐं सबब ॿई गॾु अचनि त हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ कई वेंदी, सबब जे तरफ़ कई न वेंदी। असां अव्हांखे अहिड़ो मिसाल ॾियूं था जो इल्लत ऐं सबब ॿई गॾु आया आहिनि ऐं अव्हां वरी इज़ाफ़त सबब जे तरफ़ कयो था, इल्लत जे तरफ़ नथा कयो। हाणे असांजे मथां एतिराज़ थिए थो, मिसाल एतिराज़ कंदड़ मिसाल ॾिए थो त अगरि जेकॾहिं कंहिं शख़्स जे मथां को सामान कंहिं शख़्स वटि को सामान अमानत तौरु रखियलु आहे, मिसाल तो पंहिंजो सामान बतौर अमानत मुबीन वटि का शइ रखी, हाणे मुबीन उहो सामान ॿुधायो त फलाणी जॻह ते रखियलु आहे, चोर आयो उन सामान खे खणी वियो, त हाणे उन जो ज़िमान आनाफ़ वटि चोर खां न पर मुबीन खां भरायो वेंदो जंहिं वटि अमानत रखी हुई। इन में सबब बि आहे इल्लत बि आहे। सबब कीअं त सबब इहो आहे त मुबीन ॿुधायो त फलाणी जॻह ते सामान पियो आहे, इहो चोरी जो सबब आहे न, ऐं चोर आयो, चोर चोरी कई, इहा चोरीअ जी इल्लत आहे। त हिते बि हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ कई वञे, यानी ज़िमान चोर खां भरायो वञे पर अमी भरायो था अमानतदार खां जंहिं वटि अमानत रखियल हुई। इन खां त न भराइणु घुरिजे, हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ कई वञे त ज़िमान कंहिंखां भराइणु घुरिजे चोर खां। ॿियो मिसाल वरी ॾियनि था, ॿियो बि मिसाल असां अव्हांखे ॾियूं था, साहिल इहो चवंदो, शाफ़ी इहो चवंदा आनाफ़ खे, त ॿियो मिसाल बि असां अव्हांखे अहिड़ो ॾियूं था जंहिंमें सबब ऐं इल्लत मिली थी वञे पर हुकुम जी इज़ाफ़त अव्हां इल्लत जे तरफ़ नथा कयो, सबब जे तरफ़ कयो था। हालांकि अव्हांजो उसूल आहे त हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ कई वेंदी, सबब जे तरफ़। इन जो मिसाल, अगरि को शख़्स हालत इहराम में आहे, पोइ उन कंहिं गैर मुहरम शख़्स खे, गैर मुहरम माना अहिड़े शख़्स खे जेको हालत इहराम में न आहे, उनखे शिकार जे तरफ़ ख़बर ॾिनी त फलाणी जॻह ते शिकार, उहो ई शिकार ते इनखे शिकार कर, पोइ उन जेको शख़्स गैर इहराम में आहे, जेको इहराम में न आहे, अगरि उन शिकार कयो त बि अव्हां इहराम वारे शख़्स जे मथां दम लाज़िम कयो था। हिते सबब इल्लत कीअं आहे त जेको शिकारी आहे उहो त इहराम जी हालत में न आहे न, उन जे मथां त उन सिर्फ़ु ख़बर ॾिनी आहे शिकार जी त फलाणी जॻह ते शिकार आहे, हिते शिकार बीठो आहे, शिकार कयो कंहिं आहे शिकारीअ, त ख़बर ॾियणु इहा शिकार जे लाइ थियो सबब, शिकारीअ जो शिकार करणु इहा थी इल्लत। त हिते बि इज़ाफ़त सिर्फ़ु हुकुम जी इज़ाफ़त इल्लत जे तरफ़ कई वञे, पर हिते अव्हां सबब जे तरफ़ इज़ाफ़त करे इहराम वारे शख़्स जे मथां दम लाज़िम कयो था, हालांकि ईअं हुजणु न घुरिजे। हाणे इन्हनि ॿिन्ही सवालनि जा जवाब। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असां जेको न अमानतदार जे मथां उन चोरीअ वारी शइ खे ज़िमान खे लाज़िम था कयूं, उहो उन जे करे त हीउ अमानतदार आहे, इन जे मथां लाज़िम आहे त अमानत जी हिफ़ाज़त करे। असां इन जे करे नथा कयूं त हिन ख़बर ॾिनी आहे चोरी थी वई आहे, इहो ज़िमान उन लाइ लाज़िम कयो थो वञे त इन जे मथां अमानत जी हिफ़ाज़त करणु लाज़िम हुई, हिन हिफ़ाज़त नाहे कई, इन कोताहीअ जे करे इन जे मथां ज़िमान लाज़िम कयो थो वञे। ऐं इहराम वारे शख़्स में जेको मुहरम आहे, जेको इहराम वारी हालत में आहे, उन जे मथां जेको दम लाज़िम कयो थो वञे उहो उन जे लाइ लाज़िम कयो थो वञे त इहराम जी हालत में उनखे लाज़िम आहे त उहो ममनूआत शयुनि खां परहेज़ करे, ख़ुशबू न लॻाए, जीअं सिबियल कपिड़ा न पाए, उहो शिकार बि न करे ऐं शिकार जी ॿिए खे ख़बर बि न ॾिए। शिकार जी ख़बर ॾियण बि इहराम वारे शख़्स जे मथां हराम आहे। त उन ममनू शइ, जंहिं शइ खां उनखे रोकियो वियो, ममनू शइ जो उन इर्तिकाब कयो आहे, उन जे करे उन जे मथां दम लाज़िम कयो थो वञे। सम्झ में आई ॻाल्हि? तर्जुमो
इहो एतराज़ मुक़दर आहे, मुसनिफ़ सिर्फ़ु उनजो जवाबु ॾिनो आहे इबारत में। वहाज़ा बिख़िलाफ़िल मूदअ, ऐं इहो बरख़िलाफ़ आहे मूदअ जे, यानी अमानत रखंदड़ जे। इज़ा दल सारक, जंहिं वक़्तु ख़बर ॾिनी उन चोर खे अलल वदीअत, उहा जेका शइ अमानत रखी वई आहे उन ते, उन सामान ते। फसर कहा, पोइ चोर चोरी कयो उनईअ खे। औ दल मुहरिमो, या ख़बर ॾिनी इहराम वारे शख़्स गैरहू, कंहिं ॿिए खे, अला सईदिल हरम, हरम वारे शिकार ते। फ़क़तलहू, पोइ उनखे क़त्लु कयो उन शिकारीअ। लिअन, त छो जो वुजूब ज़मान, वाजिबु थियणु ज़मान जो, अलल मूदअ, उन अमानतदार ते, बे एतिबार, इन एतिबार सां आहे त तरक, उन छॾे ॾिनो हिफ़ाज़त खे, उनजे मथां अमानत जी हिफ़ाज़त लाज़िम हुई न, त हाणे उन हिफ़ाज़त खे छॾे ॾिनो आहे। उन ई जे करे वाजिबुन अलैहि, उन शख़्स जे मथां ज़िमान वाजिबु आहे। ला बिदलालिही, न उनजी ख़बर ॾियण जे मथां। अव्हां जेको सम्झो था न असां शायदि उन जे लाइ ज़िमान लाज़िम कयो आहे, त उन ख़बर ॾिनी आहे, असां इन जे करे ज़िमान लाज़िम नाहे कयो, असां ज़िमान लाज़िम उन लाइ कयो आहे त हुन जे मथां हिफ़ाज़त लाज़िम हुई, अमानत जी हिफ़ाज़त करणु, उन हिफ़ाज़त नाहे कई, त हाणे उहो ज़िमान बि ॾिए। सो असां ॿिए सबब जे करे उन जे मथां लाज़िम कयो ज़िमान। व अलल मुहरिम, ऐं इहराम वारे शख़्स जे मथां बे एतिबार, इन एतिबार सां त अन दलालत, त बेशक जेका ख़बर ॾियणु, इहा महज़ूरुन, इहो ममनू आहे। जेको शख़्स हालत इहराम में आहे उनखे शिकार जी ख़बर ॾियणु बि ममनू आहे। महज़ूरुन ममनू आहे इहराम, उनजे इहराम जे करे। बे मंज़िलत, इहो उन दर्जे में आहे जीअं मस तइब, ख़ुशबू लॻाइणु। वलुबसुल मख़ीद, ऐं सिबियल कपिड़ा पाइणु। फयुज़मन, पोइ उहो ज़िमान वारो थींदो, कयो वेंदो। बिइर्तिकाबिल मख़तूर, वास्ते मुर्तकिब थियणु ममनू शयुनि जंहिंसां, त उन ममनू शयूं कयूं उन जे करे उन ते मथां ज़िमान थींदो। ला बिदलालत, ख़बर ॾियण जे करे न। इल्ला अन जिनायत इन्नमा तक़र्रर बिहक़ीक़तिल क़त्ल, इन इबारत खां वरी हिकिड़े ॿिए मुक़दर एतराज़ जो जवाबु ॾेई रहियो आहे। एतराज़ छा आहे? एतराज़ इहो आहे त जेकॾहिं मुहर्रम जे, इहराम वारे शख़्स ते ज़िमान अवां लाज़िम कयो था, इहो हाशिया नंबर 1 में अथव, ॾिसो। लौकान ज़िमान अलल मुहर्रम बिएतिबार इर्तिकाब महज़ूरन इहराम हुव दलालत यूजब अन यजिब अलैहि ज़िमान बिमुजर्रद दलालत बिदून अन यत्तसिल बिल क़त्ल फअजाब बिअन्नल जिनायत इन्नमा, इन खां जवाब ॾिनो। ॾिसो, जेकॾहिं ॾिसो एतिराज़ इहो थो थिए त जेको पुठियां असां जवाबु पढ़ियासीं, त जेकॾहिं असां छा जवाबु ॾिनोसीं त असां इहराम वारे शख़्स जे मथां ज़िमान उन जे लाइ लाज़िम था कयूं छो त उहो ममनू शइ जो मुर्तकिब थियो आहे। कीअं मुर्तकिब थियो आहे? त हालत इहराम में उन जे लाइ जाइज़ न हुयो त उहो शिकार जी ख़बर ॾिए, पर हुन शिकार जे बारे में ख़बर ॾिनी त उन ममनू शइ जो इर्तिकाब कयो, उन जे करे उन जे मथां ज़िमान लाज़िम कयो वियो। त हाणे एतिराज़ इहो थिए थो त जेकॾहिं अव्हां ज़िमान उन जे ममनू शइ में मुर्तकिब हुजण जे करे कयो आहे, त अगरि हालत इहराम में कोई शख़्स सिर्फ़ु शिकार जी ख़बर ॾिए थो, तेसि ताईं उन जे मथां अवी ज़िमान लाज़िम नथा कयो जेसि ताईं शिकारी अची शिकार न करे। जेकॾहिं शिकारी शिकार कयो त पोइ अवी हालत इहराम वारे शख़्स जे मथां ज़िमान लाज़िम कयो था। त शिकारी शिकार करे या न करे, या जानवर भॼी वञे, उन ख़बर ॾिनी त उनजे मथां अव्हांखे ज़िमान लाज़िम करणु घुरिजे। सवाल सम्झ में आयो? एतिराज़ त जेकॾहिं अव्हां एतिराज़ कंदड़ इहो एतिराज़ करे थो त अवी इहो था चओ त असीं ज़िमान उन जे करे लाज़िम था कयूं इहराम वारे शख़्स खे छो त उन ख़बर ॾिनी आहे, ऐं ख़बर ॾियणु इहो बि इहराम में नाजाइज़
आहे त सिर्फ़ु ख़बर ॾियण जे करे अवी उन जे मथां नथा कयो ज़िमान लाज़िम, तेसि ताईं ज़िमान लाज़िम उन वक़्तु था कयो जॾहिं शिकारी शिकार बि करे। जेकॾहिं उहो जानवर खे शिकारी शिकार कयो, मसलन तीर हलायईं या गोली हलायईं ऐं उहो जानवर भॼी वियो, जानवर खे उहो क़त्ल करे न सघियो, त पोइ तव्हां इहराम वारे शख़्स जे मथां ज़िमान लाज़िम नथा कयो। हालांकि ख़बर त उन ॾिनी आहे, पोइ बि अव्हां ज़िमान लाज़िम करणु घुरिजे अव्हांखे। एतिरा सम्झ अची वियो? हाणे जवाबु ॾिसो मुसनिफ़ जो। चवंदो अनल जिनायत, बेशक जेका जिनायत आहे न, इनमा तकर्रर, इहा साबित थींदी आहे बे हक़ीक़तिल क़त्ल, हक़ीक़त में क़त्ल करण सां। फअम्मा क़ब्लहू, पर जेको उन खां पहिरियां आहे यानी क़त्ल खां पहिरियां, फला हुक्म लहू, पोइ न हूंदो उन जे वास्ते हुकुम। सम्झ में ॻाल्हि आई? असां चवंदासीं जिनायत जो उहो मुर्तकिब तॾहिं थींदो जॾहिं शिकारी शिकार करे। जेकॾहिं शिकारी शिकार न कयो, उन जानवर खे क़त्ल न कयो वियो, त पोइ त उहो मुर्तकिब ई न थियो जिनायत जो। त असां उन जे मथां ज़िमान तॾहिं लाज़िम कंदासीं जॾहिं उहो जिनायत जो मुर्तकिब थिए। फला हुक्म लहू लिजवाज़ इर्तिफ़ा असर जिनायत, पोइ न हूंदो हुकुम उन जे वास्ते जाइज़ हुजणु, मुर्तफ़े थी वञणु असर जिनायत जो। यानी कि जेकर उन शिकार न कयो त पोइ त जिनायत जो असर ई न मिलियो, जिनायत जो असर ई न मिलियो त पोइ उन जे मथां ज़िमान कीअं लाज़िम कयो वेंदो। इहो चए थो बेमंज़िलत, इहो इन वांगुरु आहे जीअं इंदिमाल फी बाबिल जराहत, छुटी वञणु फट जो ज़ख़्मनि जे बाब में। इहो वरी क़यास कयूं अहिड़े तरीक़े सां जीअं मिसाल, अगरि कंहिं शख़्स खे कंहिं ज़ख़्म हयो आहे, मिसाल मुबीन को ज़ख़्म ॾिनो हाफ़िज़ खे हथ ते, हाणे हाफ़िज़ इंतज़ारु कंदो रहियो, उनजो ज़ख़्म बिल्कुलु सही थी वियो। उन खां बाद में वियो काज़ी वटि, काज़ी खे वञी चई त मुबीन मुंहिंजे हथ ते ज़ख़्म ॾिनो हुयो, त हाणे काज़ी मुबीन खे सज़ा न ॾींदो, छो त जंहिंजी हू दावा करे रहियो आहे उनजो असर ई बाक़ी नाहे। त उन जे करे हुन शख़्स बि इहराम वारे जेको हालत में आहे शख़्स, उन ख़बर त ॾिनी आहे शिकार जी, पर शिकारी शिकार ई नाहे कयो, त असर ई जिनायत न मिलियो वियो, त उनजे मथां ज़िमान लाज़िम न कयो वेंदो। सम्झ में आयो?